ब्यूरो चीफ सैयद नईम हैदर शाह पनो आकिल रिपोर्ट। कराची ठठो ऐं जमशोरो में सिंध जे धरती खे खपाइण वारी मुहिम जे मुखालफ़त में सिंध जी सियासी पार्टी नई सिंधी अदबी संगत सां गॾु वकीलनि अहिड़ो तारीख़ी किरदारु अदा कयो जेको माज़ीअ में वन यूनिट ख़िलाफ़ दानिशवरनि ऐं अदीबनि अदा कयो हो। काठोड़ ऐं भरपासे में जॾहिं बुलडोज़र हलिया तॾहिं सिंध जा हुकुमरान ॾाहण वारनि सां गॾु बीठा हुआ, पर वतन दोस्त सियासी पार्टियूं अदीब ऐं वकील धरती धरणियुनि सां बीठा, जंहिंजो रद्द अमल सभु कंहिं 6 जून ते ॾिठो। सो पीपी जो चहिरो चिटी तरह बेनकाब थी चुको आहे। पंहिंजी धरती जे माण्हुनि सां बि बीहंदड़ माण्हुनि खे तारीख़ में गद्दार जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध एक्शन कमेटी जे अॻुवान सैयद ज़ैन शाह सिंधी अदबी संगत सिंध पारां पनो आकिल प्रेस क्लब में सिंध एक्शन कमेटी जे जागरता मुहिम लाइ निकितल सथ खे ॾिनल आजियाणे में ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त बलोचिस्तान में अक्सर सरदार ख़ुदि गर्ज़ ऐं पैदागीर आहिनि, पर जॾहिं उते कुझु सरदार पंहिंजी धरती ऐं क़ौम लाइ निकिता त शानदार किरदारु अदा करे ॾेखारियऊं, जॾहिं त हिते ईअं नाहे। हितां जा सरदार मीर बाअसर ऐं अमीर सिंध जे पासे न आहिनि, पर जे सिंध जे पासे थी बीहनि त असांजी सिंध वधीक ताक़तवर थी पवे। 20वीं सदी में साईं GM सैयद अदबीन ऐं दानिशवरनि ऐं उन जे हम असर सियासी दोस्तनि अदबीन ऐं दानिशवरनि जेको शऊर फैलायो, उन बुनियाद ते जाखोड़ींदी जागरता मुहिम हलाए रहिया आहियूं। जीअं अदब बराए अदब जो को कार्ज नाहे ऐं अदब बराए समाज क़ौम ऐं धरतीअ लाइ काराइतो हुजे थो, तीअं सियासत बराए सियासत बि नाकारा बल्कि तफ़रीह वंगुरु आहे। पंहिंजी धरती ऐं माण्हुनि सां बीहण वारी सियासत यानी सियासत बराए समाजी ज़िंदगीअ जो ख़्याल रखे थी। उन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे गुलज़ार अहमद सुमरे, SUP जे रोशन अली बुर्रे ख़ातन शर ज़ुल्फ़कार कोराई ख़िताब कंदे चयो त धरती तहज़ीब सक़ाफ़त फ़सलनि जी मालिकीअ लाइ अमले तौरु क़ुर्बानी जो वक़्तु अची वियो आहे ऐं हाणे डप ड्राए जो अचण बदिरां क़ौमी बचाव लाइ चिटो पटो किरदारु अदा करण जी घुरिज आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल प्रियल दाए चयो त अदब जो को कमु रुगो तख़लीक़ी न पर मथस लिखण सां गॾोगॾु धरती ऐं क़ौम जी हिफ़ाज़त लाइ किरदारु अदा करण जे बस मथस ख़ासि